टियों मुंदो जेको निहायत ही ज़रूरी है अॼु जे जुमे जे ख़ुतबे जो, उहो सफ़ा पांखे लॻतो आहे। हिन हफ़्ते जमात अहले हदीस कच्छ जी तरफ़ां भुज शहर में हिकिड़ो प्रोग्राम थियो। प्रोग्राम मौलाना अब्दुल रहीम पछमी रहमतुल्लाह अलैह जी यादि में थियो। हिन फ़ानी दुनिया मां पछमी रहमतुल्लाह अलैह लाॾाणो कयूं तंहिंखे 70 वर थिया घटि वधि। उनजो नालो रोशन थियो, उनजो नालो चमकियो, उनखे दुआऊं ॾींदड़ वधिया ऐं उनजी सुञाण तारुफ़ तंहिंजो प्रोग्राम थियो। सिर्फ़ु एतिरो ज न बल्कि किताबी शकिल में पंहिंजे घर ऐं पंहिंजी लाइब्रेरी में मौलाना अब्दुल रहीम पुॼी आयो। किताबी शकिल में उनजी सॼी सीरत किताब शकिल में लिखाइजी वई। मिणी खां पहिरीं खावड़े जे खतरी मां तमामु तकवा ऐं सलाहियत वारो मियाँ जी मोहम्मद तैयबो उन किताब लिखे मौलाना अब्दुल रहीम जे बारे में, पर वीचारे हिन जो किताब छापाणो न। ऐं मौलाना अब्दुल रहीम जी सिर्फ़ु किताब जी छपाई न बल्कि हथ सां क़ुर मजीद जो जेको तर्जुमो कयईं उहो पाण उते पियो आहे। तंहिंजी कंहिं पुछा न कई, न उहो तर्जुमो छपाणो न उहो किताब छापाणो। मौलवी मोहम्मद तैयब या मियाँ जी मोहम्मद तैयब वो वीचारो वेंदो रहियो, उनजो हिकु कमु अधूरो रही वियो। ॿिए नंबर ते मौलाना अब्दुल रहीम पछमी रहमतुल्लाह अलैह जी ज़िंदगी जे बारे में किताब लिखण वारे मां हिन ई धरती, हिन ई ॻोठ, हिन ई सीम जो निहायती क़ीमती अने राष्ट्रपति जे हथां एवॉर्ड होल्डर मास्टर साहब उन पण कोशिश कयूं किताब लिखे जी, पर ज़िंदगीअ साथ न ॾिने, ई कमु अधूरो रही वियो। मौलाना अब्दुल रहीम जो ॾूहित्रो जमात अहले हदीस जो ज़माने जो नाइब अमीर ऐं अल्लाह मौक़ो ॾिने अमीर बनियो, जेको नाइब साबिक़ अमीर साबिक़ हिन इलाइक़े जो काज़ी मौलाना अबू बकर लुड़ीअ वारो रहमतुल्लाह अलैह उन पण कोशिश कयईं किताब लिखे जी, पर ज़िंदगीअ साथ न ॾिने। ईज कम ॿिए उलमाए कयो पण कलम अॻो न वधी सघियो। मौलाना अब्दुल रहीम रहमतुल्लाह अलैह वफ़ात कई था। मिणी खां पहिरीं जेकॾहिं कंहिं मज़मून लिखियो छापे में आयो त उहो मज़मून दाऊद राज रहमतुल्लाह अलैह जेको मेवात जा रहण वारा हुआ, उन पिंड जे सिलसिला नूरुल ईमान में मौलाना अब्दुल रहीम रहमतुल्लाह अलैह जी वफ़ात जी ख़बर ॾिनो ऐं मज़मून लिखियो जे केरु हुआ। बुरेवारी जा मौलाना मीर खान अमीरुल हसन नदवी रहमतुल्लाह अलैह उन पण कलम खयो अने मौज़ू लिखियो, मज़मून लिखियो मौलाना अब्दुल रहीम जे बारे में, पर किताबी शकिल में उन वटां पण को कमु थी सघियो हो की न। हाणे इहा अलाह मौक़ो पांखे ॾिने पछम वारे खे। मौलाना अब्दुल रहीम जो नाम पछमी अचे थो, लुड़ीअ वारा पिंड खे पछमी नथा सॾे, पछम में शामिल नथा कयूं। अने इहे हिकिड़ी आके दस्तावेज़ ॾिसां थो त हीअ पासी सॼी रही, इहे कंहिं ज़माने में पछम हो। फ़र्क़ु एतिरो हो जे पां वेठा आहियूं, इहो इलाइक़ो समकी पछम, हू पासी पछम, पासी वारो इलाइक़ो असल पछम, हीउ समकी वारो पछम। पोइ उन कंध कढाए लाथऊं, जुमू नोड़े आयो उन अने पासी विझी छॾे, पछम ख़ाली एतिरो ज रही वियो, न का उहो सॼो इलाइक़ो पछम है। मौलाना अब्दुल रहीम पिंड खे पछमी सॾाईंदो न अॼु किताब में पर पछमी लिखियलु आहे। अलगर्ज़ असल मुंदे ॾांहुं अचूं त कई अखी हिन मस्जिद जूं पण हूंदियूं जंहिं मौलाना अब्दुल रहीम रहमतुल्लाह अलैह खे पिंड जी अखी सां ॾिठो हूंदो या क़रीब की न की इन जे कने पण सौ हूंदो, वरन दौर तां ॾिठो ज ॾिठो। हीअ मस्जिद जंहिंजे अंदरि अॼु पाण जुमे जी नमाज़ पढ़ूं पिया, मुख़्तलिफ़ दौरे में कई फिरा इहा मस्जिद अलॻि अलॻि डिज़ाइन में बनई
पाण कोशिशि जहिड़ा कुनरी मां अच वञु कंदो त मौलाना अब्दुल कोशिशि कयईं उल्टाणे जी मस्जिद बनी आहे। इहा तारीख़ आंखे यादि हूंदी ऐं ॿिए ॻोठ जो ई आहे। जेतिरियूं मोमिन जूं सिफ़तूं हुयूं इहे मड़ मौलाना अब्दुल खे अलाह ॾिने वे। उहे सिफ़तूं किताबी शकिल में अॼु पाण खे साम्हूं आ वयूं। हिंटाणे किताब उर्दू में जाए थोरे खां टाइम पुठियां इंशा अल्लाह गुजराती में बि अचींदो ऐं मड़े पढ़ी धरो करजा। मियाँ जी साले जो आहे नालो सुहाऊं ना रातण वारो मियाँ जी साले क़ीमती माण्हू हो, जमात जो ख़ैर खा हो, तौहीद जो डूंगर हो, पहाड़ हो मज़बूत। मियाँ जी साले रातण वारो जमात जो तमामु हमदर्द ऐं अल्लाह जो हिकिड़ो इहो सम्झो जे ऊ बानू हो जंहिंखे वलीउल्लाह चई सघूं था। उनजो शुमार वली मुंहिंजा थियो थे पाण त हिन वस्तु ॾाढा आयूं ज न। उनजे घराने मां उनजे कुटुंब मां हिकिड़ो होनहार इंसान हर भली ॻाल्हि खे आउं भली चवंदुसि, न बुरी ॻाल्हि खे कॾहिं भली न चवंदुसि। ई मुंहिंजो उसूल आहे। इन जे घराने मां हिकिड़ो सपूत अने होनहार बंदो थिए थो जंहिं ॾींहुं राति महिनत कई अने मौलाना अब्दुल रहमतुल्लाह अलैह जी ज़िंदगी किताबी शकिल में तयारु कई। उनजो नालो हनीफ़ सलफ़ी आहे, मौलाना आहे, आलिम आहे, रुआतड़ जो आहे, समूह आहे, जंहिं सॼी मौलाना अब्दुल जी ज़िंदगी आत्म कथा पूरा कारनामा किताबी शकिल में पाण खे साम्हूं पेश करे ॾिने। वॾो हिम्मत ऐं बहादुरी जो कमु आहे, वॾी महिनत जो कमु आहे। मौलवी मोहम्मद हनीफ़ खे अल्लाह जज़ाए ख़ैर ॾे। इहा किताब जमात अहले हदीस कच्छ छापाए जमात खे अल्लाह जज़ाए ख़ैर ॾे जंहिं पंहिंजी क़ीमती पूंजी लॻाए करे किताब छपायो। अगरि जे किताब पाण खे पैसे से मिले थो इन जे बावजूदि जमात जो कमु तमामु क़ीमती आहे। हाणे मौलाना अब्दुल जूं सिफ़तूं हिन में चई। दुनिया जा मुख़्तलिफ़ इंसान मुख़्तलिफ़ हुनर वारे खे ख़ासो चए, केरु चए साइंसदान ख़ासो आहे, केरु चए डॉक्टर ख़ासो आहे, पोइ जंहिंजो जहिड़ो मतिलबु हुए। केरु कंहिं बिल्डर खे ख़ासो सम्झे थो, केरु उद्योगपतीअ खे ख़ासो सम्झे थो, केरु कतराची खे ख़ासो सम्झे थो। पर अल्लाह ताला क़ुर में जेको ख़ासि इंसान जूं सिफ़तूं ॾसें, मोमिन जूं सिफ़तूं ॾसें, उहे मड़ सिफ़तूं मौलाना अब्दुल में हुयूं। अॼु वटा हिकिड़ी सदी तंहिं मथे ईअं सम्झो जे सवा सदी थी त इन जेको पंहिंजा ॾाॾा हुआ, पंहिंजा माइट हुआ, उन वटि तौहीद हुई न, अलाह जी हिकिड़ाई हुई न। पाण काबे खे काबो न ते सम्झासूं, अलाह खे अलाह न ते सम्झासूं, दीन खे दीन न ते सम्झासूं। अलाह जी तौहीद पाण में हुई न। हिते शिरक हो, हिते बिदात, हिते खुराफात, हिते रस्म रिवाज में पाण ॿुॾल हुआसीं। कारण के आंखे हिकिड़ी नई ॻाल्हि चवां थो, इहा अखर आंखे विसरी वई। तक़रीबन 1250 ईस्वी सन, मुंहिंजे अहमद खे यादि रहंदो इंशा अल्लाह, 1250 ईस्वी सन अहिड़े मौक़े ते पाण यानी समा शेख ज़करिया बाहुद्दीन मुल्तानी तंहिंजे हथ मथे हले मुस्लमान थिया हुआसीं। अने पंहिंजो अक़ीदो ऊ जायो पे, सदियूं जूं सदियूं पंहिंजो ऊ अक़ीदो हो। पाण सही अक़ीदो असल अहले सुन्नत वल जमात पीरान पीर शेख अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह गुनियत तालिबीन में लिखियो त अहले हदीस असल सही अहले सुन्नत वल जमात आहे। त असल अक़ीदो पाण खे 125 वरे थिया तैर मिलियो। इहो अक़ीदो परियां थी आयो पे, पर पाण वाट भुली विया हुआसीं, पासे थी विया हुआसीं। इहो अक़ीदो मौलाना अब्दुल रहमतुल्लाह अलैह जे हथां मिलियो। अने मौलाना अब्दुल खे इहो अक़ीदो उनटाणे मिलियो जंहिं शाह इस्माइल शहीद रहमतुल्लाह अलैह जी किताब तक़वियतुल ईमान पढ़ियो सिमरीअ जी सीम में। जमात हिकिड़ो ऐलान कयो वई त जुमे जे ख़ुतबे में मौलाना अब्दुल रहमतुल्लाह अलैह जी सीरत बयानु करे में अचे। न का जुमे जे ख़ुतबे जा मौज़ू ॿिया आहे, मूंखे साम्हूं जाम हुआ। मोमिन जूं ऊचियूं अने आला सिफ़तूं जेके क़ुर में अलाह ॾिसे मड़े उन में हुयूं।
नौड़े क़ौम में जा हो न जे तारीख़ में केरु मूंखे साम्हूं वेहे त आउं साबित करे ॾियां जे नौड़े समय मां कॾहिं फुटाए किथे फुटाए इहा कंहिंखे सुहिणो हुए त मस्जिद खां ॿाहिरि जॾहिं आके सुहिणो हुए या जॾहिं घुराइणो हुए मूंखे घुराइजा ॾसिया त नौड़े पंहिंजा ॿारिया इस्लामी लेवल ते त रहिया पर परियां नस्ल में पण किथां फुटाए ई पण इतिहास आहे। पहिरीं अचूं था मौलाना अब्दुल रहीम रहमतुल्लाह अलैह मुस्तजाब दावात हुआ। मुस्तजाब दावात एतिरे हथ खणे दुआ मंगे न इहे दुआ क़बूल थी खपे। हाणे पाम जा केरु एतिरे वेठल में मुस्तजाब दावात न आहे। पाण उमेद ई रखूं था त अलाह पंहिंजी दुआ क़बूल कंदो पर मुस्तजाब दावात उहो शख़्स हेॾा हथ खणे दुआ मंगे इन जा हथ पाण वरे न वरे त असल दुआ क़बूल थिए खपे अथवा इन जो असरु चंद ॾींहं पुठियां थियो खपे। इहा मुस्तजाब दावात अने इहा सिफ़त नबीअ जी सिफ़त आहे। मौलाना अब्दुल रहीम रहमतुल्लाह अलैह उहे नबीअ जा वारिस हुआ आलिम हुआ पर अलाह जेको शान नबीअ खे ॾिने में मुस्तजाब दावात जी इहे शान अमोक साहबा इकराम खे ॾिने अमोक ॿियनि एक बंदे खे ॾिने उन मां मौलाना अब्दुल रहीम हुआ। को प्रूफ आहे भला ईअं वॾी आऊं ॾियां पियो मुंबर ते आहे प्रूफ। भिटारे जी सिम ऐं जंहिंजा नाला खे न गिनंदुसि टाइम वेंदो रहंदो हिनटाणे हाजी आचार माखी रहियो इन जे ॾाॾे मुंहिंजा इन क़ौम मुंहिंजा अमोक इंसान ॾुख पई माल काए आया उनटाणे मौलाना अब्दुल रहीम रहमतुल्लाह अलैह लुड़ीअ में न हुआ बल्कि लय वारे ते हुआ। लय वारो आके ॾिसणो हुए त सॼे ॻोठ जो नामो निशान न आहे उते मस्जिद अॼु पण मौजूदु आहे। माल उञियल हो पाणी जे नेसे ते अवाड़े ते पुॻो माण्हू रोके छॾियो। क़ौम जा सारा सखर जेको परियां झत आया पे मौलाना अब्दुल रहीम खे राव ॾिनो ऐं अर्ज़ु कयो त रजा घुरी ॾे माल पाणी पीए न मैं इनखे पाणी खपे एतिरे खपे खपे उञ जलाजे न तयार उनखे साम्हूं ॿ ऑप्शन रखे चओ त आउं चिठी करे ॾियां इन जे नाम ते इहा खे माल पाणी पीआरणु ॾिए न आंजी जे मर्ज़ी हुए त आउं अर्ज़ु कयां थो अलाह खे मींहुं वसाए न हिन ॾे पाणी जाम करे ॾे पोइ इन जा ई मोहताज न थियो त उहे राज़ी थिया त अलाह खे अर्ज़ु कर त सॼो एरियो पाणीअ से भरे छॾे। उन बंदे हथ आसमान जी तरफ़ कयईं। अञा टाइम जिजो की न गुज़रियो हो न जिल एरिया पाणीअ से भरिजी विया दुआ तुरत क़बूल थी। इनखे चवाइजे थो मुस्तजाब दावात। अञा प्रूफ तव्हांखे ॾियां मींहुं निमाज़ में जित दुआ घुरियो जिन वरे घुरियो मींहुं निमाज़ लाइ मींहुं वठो आहे जाम मींहुं वठो आहे बाक़ी आहे ॻूणी था भरिए न भरिए ई खेड़ू तंहिंजो बाग आहे पर मींहुं वठो। टियों प्रूफ मौलाना के सामने कंहिं अहिड़ी पप चढ़ कई न अहिड़ो मड़ तीन पांच जिजी कई त मौलाना चए अंधो थींदे अंधो थी मरने न ईअं ज थियो माण्हू ॾिठो हुनजी अखि वेही। ई मुस्तजाब दावात। मौलाना अब्दुल रहीम रहमतुल्लाह अलैह खे अल्लाह तक़वो बेहद ॾिने में हिकमत ऊंची ॾिने में दानाईअ से माला माल कए में मिसालनि जे ज़रिए क़ौम खे सम्झाईंदो हो। अॼु जी तारीख़ में कई लख अहले हदीस कच्छ में रहिया अने ओतरले पासे पण रहिया अहले हदीस। ये उनजी मेहनत है उनजी कुर्बानी है। दुख जी हालत में क़ौम बाइकाट कयूं अज़ीज़ बाइकाट कयूं चतू था ज्यां त्यां फितना पियो कहिए न। इहो हिकिड़ो उसूल आहे दुनिया जो दस्तूर आहे त हर इस्लाह करण वारे दाइया ने मुबल्लिग खे फितनाखोर चए था। मौलाना अब्दुल रहीम रहमतुल्लाह अलैह मथे पण ई जाटेक थिया पढ़ू धनू ना हिम्मत न हाराए अल्लाह जी तौहीद लाइ उन कमु जारी रखें जंहिंजे नतीजे में अॼु पाण तौहीद से माला माल आहियूं। बाक़ी अमले में जरा खन पीछे हटता रहियो। मौलाना अब्दुल रहीम रहमतुल्लाह अलैह तंहिंजी क़ौम में राति जनाज़ो हो जेको एॾो तौहीद जो पहाड़ अने सुन्नत जो
दरिया समंदर हो, कौम में जनाज़ो हो, रात सांझी पुठिया जनाज़ो मूं पाड़ियो, सांझी नमाज़ पढ़े लाइ वियासीं त मसीत जे वरंडे ते, वरंडे अंदरि थले मथे हीअ आई जेतिरा वेठा आहियो, आखां डबल माण्हू नमाज़ चालू पई हुई न, ॿार वेठा हुआ रिहाइण पे कयो मुस्लमान, इहा ई मौलवी साहिब जी क़ौम जा माण्हू। पोइ त कंहिंखे खोरणा वेठल खे मुंहुं ॾिनी, जा इहा आख़िरत मथां हथु खड़ा वेठा आहियो। न अचो पछम में जेकॾहिं इहा पोज़ीशन हूंदी त हर हालत में माण्हू खे मस्जिद अंदरि मिलंदो, पोइ उनजी नीयत जेकी हूंदी न, ऐं आख़िरत मथां हथु खड़ा वेठा आहियो। मौला अब्दुर्रहीम जी क़ौम जा माण्हू आहियो। ॾदरी जो मुंदो आहे, ॾदर ते राति जनाज़ो, मगरिब असीं उते पढ़िया हुआसीं। तौहीद उन शख़्स फैलाए, अने तौहीद फैलाए लाइ करे वॾियूं क़ुर्बानियूं ॾिनई, जेल बर्दाश्त कयईं, माण्हूअ केस कयूं, खोटा खोटा इल्ज़ाम हयूं, हूरे कयूं, बदनाम कयूं, तव्हां उन तौहीद न छॾे, अलाह जो दीन न छॾे, अलाह जो दीन फैलाए। सिर्फ़ु एतिरो ज न, बल्कि हिकिड़ो मौलवीअ लाइ करे वॾो मुंदो अचे थो, जंहिंमें मड़े नथा उतरी सघे, मुनाज़रो। मुनाज़रो एतिरे ॿिए के साम्हूं ज़बानी एतिरो मुक़ाबिलो करणो, एतिरो मुक़ाबिलो करणो जे पिंड जीते ॿिए खे हाराए। ई मुनाज़रो रहियो। क़ुरान हदीस जी दलील सां, हिकमत अने दानाईअ सां अहिड़ा 5-7 वॾा मुनाज़रा वॾे वॾे माहिर आलिमे के साम्हूं कयईं, अने हू मैदान छॾे भॻा आई, हारजी विया। हिन मैदान न ई छॾे, बदीन जी आड़ ते लुआरी में हज पढ़ाइण ते हियां उथियो आहे ककरता, लुड़ीअ मां उथियो, क़ौम साथ ॾिने, उते वञी उन जो हज बंदि कयईं, त हज त मके मदीने में थिए थो। अलगर्ज़ 70 वर थिया, अमोक माण्हूअ मंबर ते ख़ुतबे में यादि कयूं थे, पर थोरे थोरे ॾींहुं दिन ब दिन, ॾींहुं ब ॾींहुं उनजो नां अहिड़ो विसारे के ओॾो आयो हो, विसरियो की न हो, त अलाह जज़ा ख़ैर ॾे मौला हनीफ़ खे, रोअतण वारे खे, जंहिं वॾी हिम्मत जो कमु कयो आहे, किताब पेश कयो, हाणे नवे सरवरी उनजो नाम रोशन थिए न, ना अहिड़े माण्हुनि जो रोशन कयो पण खपे, जंहिंजी महिनत से तौहीद मिली आहे, शिरक मां पाण निकिरिया आहियूं। तौहीद जन्नत जी ज़ामिन आहे। हल जज़ाउल एहसान इल्लल एहसान, एहसान जे बदिले एहसान, तौहीद जे बदिले जन्नत। अल्लाह ताला मौलाना अब्दुर्रहीम रहमतुल्लाह अलैह के करवट करवट जन्नत नसीब फरमाए। आमीन या रब्बल